सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ जे सिलसिले में अॼु पाण बेंजामिन वेलेंटाइन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, असांजूं वीडियोज़ दोस्तनि सां शेयर कनि, जीअं असांजी ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ते पहुची सघे। सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ कंदड़ माहिर बेंजामिन वेलेंटाइन बायो आर्कियोलॉजिस्ट आहे। पाण ॾखिण एशिया ऐं ख़ासि करे सिंधु सभ्यता जे वारसनि बाबति जदीद साइंसी बुनियादनि ते तहक़ीक़ करे रहियो आहे। वेलेंटाइन बायो जियो केमिकल डेटा ज़रिए उन दौर में आबहवा ऐं माहौलियाती तब्दीलियुनि सबबि रहायशी निज़ाम में फेरफार ऐं लॾ पलाण मुतलिक़ खोजना में मसरूफ़ आहे। बेंजामिन वेलेंटाइन अमेरिका जे डार्टमouth कॉलेज यूनिवर्सिटी जे एंथ्रोपोलॉजी शोबे सां सलाहियल आहे। खेसि PhD करण दौरान 2011 में फ्लोरिडा यूनिवर्सिटी तरफ़ां सिंधु सभ्यता जे वारसनि जी सुञाणप ऐं सिंधु ॿाथिरी मां थियल लॾ पलाण ते तहक़ीक़ करण लाइ ग्रांट मुहैया कई वई आहे। महिरबानी।